टाउन कमेटी ठरीमिरवा जे तरफ़ां जेको मुलाज़िमन हिते रखिया विया आहिनि टाउन कमेटी बोदार वॾा में, उते उन्हनि मुलाज़िमनि जो जेको आहे सो अॼु चौथे ॾींहुं बि माना जेको एतिजाजी धरणो ऐं कमु छॾ हड़ताल जो सिलसिलो जारी आहे। अचो त उन्हनि सां ॻाल्हि ॿोल कयूं त उन्हनि शहरनि जो ऐं सिविल सोसाइटी वारनि जो छा चवणु आहे। काफ़ी साल गुज़री आहिनि, ही ग़रीब दाहूं कंदा रहनि था, लेकिन हिननि जो को दाहूं ॿुधण वारो कोन्हे। अगरि चेयरमैन आहे हितां जो, उहो बि हिननि ग़रीबनि जी का ॻाल्हि ॿुधण जे लाइ तयारु न आहे। काफ़ी ॾींहं थिया आहिनि, ही शख़्स जेको आहे उहो बुख हड़ताल ते वेठल आहिनि, कैंप ते वेठल आहिनि, लेकिन बोज़ार वॾा जा माण्हू हिननि जे लाइ इंसाफ़ जे लाइ आवाज़ बुलंद करण जे लाइ तयारु न आहिनि। असां मुतालबो था कयूं सिविल सोसाइटी बोज़ार जे तरफ़ां त हिननि जी कटौती बि बंदि कई वञे ऐं हिननि जा जेके बिल रहियल आहिनि फौरी अदा कया वञनि। हिते मनपसंद माण्हुनि जा कुझु माण्हू आहिनि जंहिंजा बिल अदा कया विया आहिनि ऐं हिननि ग़रीबनि मिसकिननि जो हिते कोई बि न आहे। बोज़ारे कमु कयूं ऐं पघार तालको ठरी मीरवाद हुजे। 3 सालनि खां मुसलसल 2017, 18 ऐं 19 जी वधियल पघार असांखे न ॾिनी वई आहे। 2017 जी बि जेको आहे कटियल पघार ॾिनी थी वञे। जीअं ई असलम में एतिरो आयो आहे तीअं ई असां सां ज़ुल्म थियणु शुरू थी वियो आहे। बस वारनि खे अपील था कयूं, महिरबानी करे हिननि ग़रीबनि सां इंसाफ़ कयो वञे, हिननि ग़रीबनि जूं पघारूं ॾिनियूं वञनि। हे कचिरो ॾिसो, हे पियो आहे रोडनि ते, रस्तनि ते, सॼो किन किचिरो लॻो पियो आहे, सॼो शहर तबाह लॻो पियो आहे, बर्बादु लॻो पियो आहे। विज़िट कयो अवामी आवाज़ मीडिया ग्रुप जी वेबसाइट awamiawaz.pk।